हेलो गाइस, वेलकम बैक इन द व्लॉग। सो गाइस, आज हम जा रहे हैं दादू कोर्ट, सेशंस कोर्ट। सो बेसिकली बहुत लेट हो चुका है तो मैं अपना खाना लेके जा रही हूँ। इसमें मैंने चाय पैक किया है, हालांकि मैं चाय इतनी पीती नहीं हूँ। और ये रोटी उठाई है, मैं रास्ते में खाऊंगी। खाना तो लेके आई हूँ चाय के साथ, बट अभी पता चला है कि अब क्लाइंट्स भी चल रहे हैं हमारे साथ, ये पीछे बैठेंगे तो कैसे खाऊंगी उनके सामने, मसला हो। खाऊंगी कैसे खाऊंगी कैसे खाऊंगी। त केनाल असांखे नामंज़ूर आहिनि, छो जो केनाल असांजे सिंध जो मरण ऐं जीअण जो मसइलो आहे, मौत ऐं ज़िंदगी जो मसइलो आहे। बसि ज़रदारी साईं ज़ाल माराए छॾी, बाक़ी ॿियो छा, हुनजो को मज़हब दीनी कोन्हे। इंसान ई न आहे न साईं, वहशी आहे हिकिड़ो, रुॻो पैसो पैसो। ऐं उनखां पोइ सिंध में भी ॾाढो ख़राब पइजी वियो आहे, त हर को माण्हू पैसे जे पोयां आहे। उनखां पोइ ज़रदारी जो पोइ लग थी विया आहिनि घणा। प्राउड मोमेंट। कोर्ट पहुंच चुके हैं गाइस, दरवाजा ही सही बंद नहीं किया सामने। सही क्या? अब खोले बंद तक दर खोले बंद करो वरी। एक तो क्लाइंट लेके आओ, फिर उनके नखरे से हो। हाँ बस हाणे सही है गाइस, कोर्ट प्रोसीडिंग्स चल रही है। गाइस, आपको पता है आज क्या हुआ? बाबा बता रहे थे, वो हमारे सेशन जज जो हैं वो उर्दू स्पीकर, तो बाबा उसको बता रहे थे कि जो गोलियां लगी हैं वो दोनों हमारे जो जवाबदार हैं उनको एक ही जगह पे लगी है। तो उसने जज साहब ने पूछा कहाँ पे? बाबा कह रहा है गोडों में। मैंने कहा घुटनों में। इन लोगों की बेल ग्रांट की है। हेलो मैडम, क्या हाल है? ठीक है वो। अस्सलाम वालेकुम। ओ अस्सलाम वालेकुम। या अली मदद, बोले अली मदद। क्या हाल है? अनम सही चाल है, खुश है वो। अनम सही चिड़ थी वई आहे माना मुंहिंजी। न हाणे मां तव्हांखे ईअं छॾींदमि, अनम सही। ठीक है गाइस, ईअं थियो आहे जो असां उन ॾींहुं बाबा ऐं मां हिते आयल हुयासीं न, त बाबा मूंखे बार बार अनम साईं पियो चए। उहो बाबा मूंखे चवंदो ईअं आहे, सभिनी ॿारनि खे बल्कि ईअं चवंदो आहे, इन रेस्पेक्ट एंड लव। त पोयां असां उथे आहियूं त कुझु माण्हुनि उन चीज़ ते वेही करे डिस्कस कयो आहे त यार हे पीउ आहे, शर्म नथो अचे धीअ खे अनम साईं थो चए। पंहिंजी धीउनि खे छा सॾींदा हो तव्हां? मुंहिंजो सवाल इहो, त तव्हां पंहिंजी धीउनि खे छा सॾींदा हो? ऐं ॿियो इहो त माना का बि छोकिरी अगरि ॿार में अची करे वेहे थी, ऐं वॾी ॻाल्हि पंहिंजे पीउ सां थी वेहे, उन ते तव्हांखे छा मसइलो थो थिए? मतलब न छोकरी लेडी एडवोकेट माना शुक्र आहे मुंहिंजो पीउ आहे प्रैक्टिस में, अदरवाइज ॿियनि छोकिरियुनि सां त जुल्म थींदो हूंदो यार इन फील्ड में। वेरी बैड काम कर रहा है। और मैं जा रही हूँ मैडम सुंबल के साथ। केडी ऑफिस? नादरा ऑफिस। मिलती हूँ। जा रहे हैं मैडम के साथ नादरा ऑफिस। हाँ जी। और क्या काम है मैडम? हमारी बेबी का। आपकी बेबी का? अच्छा, तो आपकी बेबी का तो उधर हैदराबाद बनना चाहिए, उसके मालिक उधर है। इधर क्या कर रही है आपकी बेबी? मालिक इधर है ना। अच्छा जी, उन्होंने अथॉरिटी दे दी, आप जहाँ भी बनना है। ठीक है, मतलब वना दादू के छड़े न थी मैडम, हैदराबाद न तो मिले मैडम ताके ओए मारे के वणी है ना दादू माथा के। अरे अरे अरे, दादू वारो भी बणियो तो दादू भी बणियो तो। वाह साईं वाह, दादू में जादू मैडम। बिल्कुल मैडम, दादू में जादू आहे। ई ॾिसो बाबा, सेशंस जज ऐं उन सां गॾु फोर्थ एडिशनल ही विया हूंदा कबर कुशाई ते। कबरूं खोटींदा वठंदा आहिनि न जजिस, तॾहिं चयमि न आहिनि खोटींदा इहे माण्हू जेके मतिलबु खोटाईंदा आहिनि न जजिस, कबर कुशायूं कराईंदा आहिनि न। अल्लाह साईं माफ़ करे, जज न थींदमि न त ईअं कबर खोटाइणियूं पवंदियूं। न वकालत बाबा। गाइस, दादू सेशंस कोर्ट में ये डिस्पेंसरी भी है और मैं विजिट करने आई हूँ क्योंकि बहुत गर्मी हो गई है। ये देखो हमारे वकील साहब बीमार हो रहे हैं और यहाँ पे बीपी चेक करवाने आए हैं। गर्मी बहुत हो गई है ना सर? थोड़ा बीमारी वाला एक्सप्रेशन किलो पे मैंने तो थंबनेल लींदा कि हमारे वकील साहब बीमार हो गए, एडमिट करना पड़ा। गाइस, मैडम की गाड़ी देखो छोटी सी कितनी प्यारी है। मैडम की तरह नहीं, अनम मैडम की तरह, अनम साईं की तरह। अरे रे रे रे, अनम साईं दर खोलो तो मैं हूं। थैंक यू। ओए ये गरम गाड़ी इने वट हुंदी है ना, सब चवेस ना ऐसी लग रहा भाई।
गाइस मैडम आ चुकी है नादरा ऑफिस। ये रही नादरा मैडम की बच्ची को ऑफिशियली अपना करने आई है यहाँ पे। बाकी लोग इधर बड़े मजे हैं, आराम से बैठो यहाँ पे ऑफिस में और आपका काम ऐसे हो जाएगा। बाकी लोग पीछे बैठे हैं कतारों में और मैडम इधर ऑफिस में एसी में बैठी है और कहा है कि मेरा काम करा दो। अदो इज ग्रेट ब्रो। देखो लोग कितने सारे खड़े हुए हैं और मैडम मजे से अंदर बैठ के ऑफिस में चाय वाय पी के अपना काम करवा के आई है। मैडम इंसाफ खपे ऐसा के इंसाफ इंसाफ चलो है हमारा काम वाम हो गया 5 मिनट में अभी हम जा रहे हैं वापस। आवाम परेशान आवाम सारी परेशान लगी पई है। ये कीड़ा वार थी मुझे। मैडम मुझे लाइए यहाँ पे पेस पेकर्स पे। ये पेस पेकर्स है इनका। एक वो है जिधर मैं और बाबा जाते हैं कि ये है बहुत सारे पेस पेकर्स हमारे मेड़ में भी हैं बट एक दो चलते हैं। चलो अदा ए मान मिनट मेहमान थी यहाँ मौके तो जूस प्यार गाड़ी जो ओडा आनंदो यो जूस प्यार उधर तो हम आप में आती मुझे कोई मसला ना है। ड्राइविंग कर रही हूँ और ये सारे लोग दुआएं पढ़ रहे हैं। आगे पीछे दुआएं चल रही हैं। एकड़ो एडी गाड़ी हले थी वरी ब्लॉक थी चाहे और रिस्की हो गया ये तो। मैडम अल्लाह खैर कंदो मैडम पहुंचना दी अल्लाह खैर कंदो। हम आए हुए हैं डीएसपी ऑफिस और उस दिन मैंने आपको एसएसपी ऑफिस दिखाया था। आज हम आपको डीएसपी ऑफिस दिखाएंगे। एसएसपी जी अब डीएसपी कंप्लेंट सेल। डीएसपी कंप्लेंट सेल। यहाँ पे एक एप्लीकेशन दी कंप्लेन वगैरह करनी हो जाए जो ट्रेन दादू जी दादो में पहिरियों दफ़ो थी मारे सां त ट्रेन थी वञे ऐं असां वञी रहिया आहियूं महिल घुमण। असां सां गॾु मैडम आहे अॻियां कार में ॿिया बि ॿाहिरि आहिनि अबो बि आहे। असां वेंदासीं अॼु किथे वेंदासीं मैडम थोरो ॿुधाइजो। मैडम हवेली आहे हिकिड़ी उहा तव्हांखे विज़िट था करायूं। अच्छा किथे आहे? हींअर सब कुछ डिटेल सही बताए भी नाज़रीन। ओके ओके गाइस स्टे कनेक्टेड। हम आपको आज एक हवेली दिखाने वाले हैं। सैयदों की हवेली आपने कभी सुनी होगी, आज आप मेरे व्लॉग में देखोगे भी। सो स्टे कनेक्टेड। अच्छी मैं आऊँ गाइस इन गोठ में हवेली आए ये विजिट करने आयल आहियूं। ये हवेली हम विजिट करने आए हैं नासरानी हवेली। नासरानी लखियारी। ये देखो दिस इज द ब्यूटीफुल हवेली। ये किला हुंदा ना ये गाइस हम पहुंच चुके हैं यहाँ पे और दीज गाइस आर होस्ट। हवेली चेक करो। मालूमात शेयर करण वधीक मज़ो ईंदो। सही ॻाल्हि तो आया ॻाल्हि कई त हिस्ट्री ऑन जो मोबाइल कढी हा मुंहिंजी मां चवां थी यार कॾहिं मां सही ॻाल्हि अचे इहो मीडिया ते अचणु खपे। अरब खां त असांजो जेको दादा हुयो साईं लकी शाह सदर जेको मज़ार शरीफ़ बि आहे मशहूरु आहे लकी वारा। असां औलाद उन जो आहियूं। उन खां पोइ जेको मीरनि जो दौरु रहियो आहे उन में माइग्रेशन थी त मीर जेके हाले तशी हुआ तमामु जेको आहे सो मौत का दुआ सैयद ख़ानदान जा उन्हनि असांजे जेको कबीलनि खे सैयद जेके बि हुनखे ज़मीन ॾिनऊं आबाद कयूं हिते तक़रीबन हे दरिया जे ॿिन्ही पटनि सां। असांजे जेके लकियारी सैयद आहिनि वेंदे तव्हांखे सखर ते मिलंदा मेरापुर साइड ते बि आहिनि हिन पटे सां बि आहिनि। उहे कलोड़नि खां पोइ आया कलोड़नि जा असुल में ई फौजी हुया कमांडर। कलोड़नि जो तख़्तो हुननि हूंदो कयो। कलोड़नि जेके पंहिंजो हलनि पिया न उहे बि पीरी मुरीदी ते पिया हलनि। कलोड़नि जी जेकी बि हुकूमत आई उहा पीरी मुरीदी में आई त हिननि वरी वधीक टालपुरनि ज़ोर ॾिनो त असुल में हे जेकी पीरी मुरीदी आहे उहा सैयदनि जी आहे कलोड़नि जी न आहे। इहा कयूं छो जो कलोड़नि जी हिननि खे मुखालफ़त करणी उन्हनि खे फ़ोइते करिणो पोइ हिननि तंहिंजे करे इहे ज़मीनूं बि ॾिनियूं। ऐं अॼु ताईं तव्हां ॾिसो न हीअ सैयद जेके CM बि आहिनि PM बि आहिनि मिनिस्टर बि आहिनि इहे सभु टालपुरनि बि टालपुरनि से हिन सिंध में आज़ादारी खे तमामु घणो फ़रोग़ ॾिनो। उन जे हिसाब सां इमाम बाग ठाहिरायूं बिल्कुलु आज़ादारी जा प्रोग्राम हुन में मजलिसूं अञा ताईं हुननि जा वॾा वॾा पिड़ा आहिनि टालपुर ख़ानदान जा। ऐं मुंहिंजे सम्झ मुताबिक़ हिन महिल बि तव्हां सिंध में जिथे टालपुर ख़ानदान आहिनि थोरो घणो हजरत सेरेमनी हो रही है गाइस। चाचा के मां तो अजर पर है काम पर है। रोटी खुल चुकी है। रोटी ए शफीक
गाइस ये देखो हवेली का इंटीरियर, वहाँ पे हमने बैठ के खाना खाया और दिस इज द रूम। ये भी बहुत अच्छा था, दिखाती हूँ 1 मिनट। नाइस, आई लाइक इट। गाइस ये देखो अंब ईअं थींदा अथव अगरि तव्हांखे न आहे ख़बर त। वाह केॾो प्यारो थो लॻे। पटूंगा अंब खाए थो अब। फैन मोमेंट गाइस, फैन मोमेंट। शायरी में पढ़ी रिसेंटली त उहा ॾाढी वायरल थी ऐं काफ़ी माण्हू मूंखे उन शायरीअ सां ॼण सुञाणींदा आहिनि त इहा शायरी हिन में पढ़ी त तव्हांजे लाइ वरी मां उहा पढ़ंदसि जीअं तव्हां वरी फारी ते वञो उन शायरीअ सां। आकाश अंसारी चवनि था त हिन दिलि करण खे चाहिया तोसां हज़ार झेड़ा, हिन दिलि करण खे चाहिया तोसां हज़ार झेड़ा, हिन दिलि करण खे चाहिया तोसां हज़ार झेड़ा, पर दिलि वरी चयो ईअं तोसां हिसाब कहिड़ा। ही प्यार प्यार आहे, ही प्यार प्यार आहे, वापार यार नाहे, केड़ा कजन पोवे ही हर बात ते बखेड़ा, हर रहनुमा असांखे पतण जा पार ॾेई, हर रहनुमा असांखे पतण जा पार ॾेई, विच सीर में वठी पो बेड़ा असांजा ॿोड़िया, कंहिं कंहिं इश्क जे नाते आकाश खे उजाड़ियो, कंहिं कंहिं इश्क जे नाते आकाश खे उजाड़ियो, नाराज़ थींदो हर को नाला खणा मां कहिड़ा, ॾारे वेंदासीं कंहिं लाइ तकी थो कंधीअ ते, कंहिं लाइ तकी थो कंधीअ ते बि ॿेड़ी मूर न अचणीअ, जे तूं बि अचीं वणजारा तोखे बोकारे वेंदासीं। आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे, आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं साथी, का आग लॻाए वेंदासीं, को ॿारण ॿारे वेंदासीं। जेको सिलसिलो आहे सिंध जे लाइ पंहिंजे मारवाड़नि जे लाइ मोहबत इज़हार इहो जारी सारी बिल्कुलु असां दुआ कंटिन्यू करे सघूं। वेरी थैंकफुल। मां ॾिठो आहे तव्हांखे बि नंढी खे ॾिठो आहे तक़रीबन हर जेको अहिड़ो इवेंट को थियो आहे ख़ासि तौर ते पंहिंजे धरतीअ जे लाइ जेको ऐं यकीन कयो पाण बि ईअं कयो भली असां पीपुल्स पार्टी सां रिलेटेड आहियूं पर ख़ुदा गवाह आहे मथां ॾिसे थो सिंध जो इशू थींदो आहे असां पार्टियूं विसारे छॾींदा आहियूं। थियण बि ईअं खपे छो जो उहो गॾियल इशू आहे न। हाणे जीअं पाणी जो इशू आहे, पाणी तव्हांजे लाइ बि असांजे लाइ बि हर माण्हू जो। यहाँ पे ट्रैक्टर भी है, मैं ट्रैक्टर पे बैठूंगी पर पहले शरबत पी लूं। केड़ो शरबत आहे? गुलाबी पहिरियों दफ़ो थी ॾिसां। छा में ठाहियो अथव दादा? पारवे जो। अच्छा अच्छा, पारवे जूस आहे मैडम। असां न वाह अच्छा बना। नंढा आहिनि मूंखां, ॿई नंढा अथई मूंखां। मां अधी अच्छा उहो ई त चवां थी न तव्हां वॾा हो हिननि जा। अधी के असां पहिरें पवंदा आहियूं, अधी वॾी आहे असांजी। ॾिसो ॾिसो हाणे मां बि पहिरें पंहिंजी मां सैयद आनंद सेंट्रल पाई दिया लेकिन असां हण लाईंदी आहे। हाणे मूंखे पहिरें पवणो पवंदो मैडम तव्हांखे। हा भला ईअं न करो। सैयद हो न? ना बा वो ऐसे ना वो इंसान से को मसौदा है। अभी हम चक्कर खा रहे हैं इस पे, क्या कहते हैं इसको, ट्रैक्टर बोलते हैं सिंधी में, तो आप पता नहीं क्या बोलते हैं उनको वाले। इस पे हमें गाइस हम घूमने जा रहे हैं शहर। हम जा रहे हैं फार्म हाउस पे, ये लोग अलग जा रहे हैं, बाबा अलग जा रहा है अंकल के साथ, ये नौजवान अलग जा रहे हैं और हम बच्चे अलग जा रहे हैं। इसी गाड़ी में जा रही हूँ। लाइटिंग वगैरह जो है ना तो हेलो दिस इज फार्म हाउस। पानी अथस बट थोड़ो सो ख़राब थी वियो। वो लतीफ़ साईं सॼो दरिया ते लिखियो आहे। फिर सोणी खां सवाइ वरी दरिया ऐं समुंड जो हिकिड़ो पाण में अहिड़ो पेच आहे सिंध जो जेके हाणे डिस्टर्ब कयो थो वञे हीअं न दौर में। जेसीं ताईं दरिया छोड़ नथो करे समुंड में त समुंड असांखे खाइण शुरू कंदो। पानी के जानवर आ गए गाइस देखो। तो समझी वई त छा थी चवां। हाय
जानवर आ गया है गाइस, देखो कितना प्यारा है। ये लेके जा रही हूँ और ये कहूँगी मैं, फिर गोश्त खाऊंगी तेरा। अभी तुम एंजॉय कर लो, अभी मेरा हाथ खा लो भली, फिर मैं तुझे खाऊंगी तुझे। प्यारे से अखियों था वाओ। केड़ो फार्म ॿुधायो हिन जो नालो? ऑस्ट्रेलियन डेयरी फार्म चइबो आहे हिनखे। ॾिसो लुक केॾो प्यारो आहे, जस्ट लाइक वाओ। ॻोठ जा आवाज़ ॿुधो बाबा। ओह माय गॉड। ठीक है, थैंक यू सो मच। मज़ो आयो असांखे। ठीक है, थैंक यू एवरीवन। ठीक है, सही है मैडम। अल्लाह हाफिज़। सही है, अल्लाह हाफिज़, अल्लाह हाफिज़, हाफिज़। इधर आए हैं हम, ऑलवेज इज ऑलवेज। यहाँ से हम कुछ पियेंगे, गन्ने का रस पीना है, गन्ने का रस और आम लेने। आम अभी सीजन चल रहा है ना, तो बहुत खाते हैं। ओके गाइस, तो ये था हवेली का व्लॉग। एंजॉय करें मेरे व्लॉग्स को और सब्सक्राइब करना मत भूलें, कमेंट करना मत भूलें, अपना फीडबैक ज़रूर दें। एंड दिस वाज द स्वीट फैमिली, सैद फैमिली, जिन्होंने हमें होस्ट किया। मुझे बहुत मज़ा आया पर्सनली, इनका विलेज और हवेली और फार्म हाउस देख के मुझे बहुत मज़ा आया। एंड आई होप यू गाइज विल आल्सो एंजॉय आफ्टर वॉचिंग माई व्लॉग। और ज़्यादा से ज़्यादा शेयर करें, प्यार दें। मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में, तब तक के लिए अल्लाह हाफिज़।